लो पप्पू इतना ऑर्डर ना घड़ी काटी तो सोलो थी इकबाल साहब जी अख में सूरज कंडवा न न ते भी शैतान से आए शैतान भी गया जेके लफ्ज़न उहे चओ सुअर जो वार बार बार सुठो कोन हर जाए तो कौन न न न नालो वठणी मन खराब न न नालो वठी सघे थो जानवर आहे छो कुरान में ज़िक्र न आहे हमने क्या क्या है पोइ कुरान में न सब पढ़ो जनाब जिक्र आहे कुरान में आहे तो माण्हू शराब कनि जंहिं शइ जो ज़िक्र आहे छा उनजो नालो न आहे वठिणो छा जॾहिं कुरान पढ़ंदासीं त उहा सूरत ईंदी न जानवर असुल में छा आहे सूअर असां वटि आहे ई कोन असां वटि लफ़्ज़ आहे मिरू मिरू खंजीर खंज़ीर और मां मेरू लॻाउं न चओ न बसि तूं यको सूअर चवंदो आहियां सदा वारा हिते ॾिस ओके बरो तावनो वदे छो तावनो वदे छो मैं वठी वधी रहियो सही ना काम करे तकरार तावनो भितर वाले पासे दियो ताया ना ये है तकरार थोड़ो ना असद भाई असद भाई बस काम कर रहा है अससी ते आ सबके लिए दुआएं मोहब्बत थोड़ो ना तान ता जिते सीना ने हमें या तो बुला को उधर भेजे लोई बुंदिया वाली होती बेटा लाइटिंग सही जे ये कपड़ा नहीं नाम कर बैठे एडा लाइटिंग सही भी ज्यादा करे पक्का नहीं हां सरे ना तो आयो मोला ने मदीने कते छुटे का जानो सही केके इनके अरे न कर मदीने ना मदीने वञे वो तो तुझी जान छुटे न चओ न जो घटि में घटि उते वञे मुंहिंजे लाइ दुआऊं घुरे मुंहिंजो वक़्तु खुले मां शादी वादी कयां बचड़ा ना सही है इहा ॻाल्हि हिन के 5 साल थींदा तब शादी न कंदो पिटियो ये जा पारस के जहाज तोड़े मुर्सी तो नहीं बोले पहले नहीं होगा यार तो मैं जो ने मांगनो ठीक खणी है के कोण पाड़ी वाली अतर जो नंबर शादी कराईनी वेझो ईंदो हा एतिरो लाख में पड़ते की होले हां थोड़ो पड़ते लाख तो फोन मथे किलो प्यारो लाख का मथे तो बजे शुरू खणिया आयो लाख का बसा जा वाला बस ओरिजिनल लाख केड़ो ओ जो हुंदो न गोडा में हिन जो रफीक हिन जो मुनीर जो लाकब अल्लाह 10 ॼणा खणंदा हुआसीं वरी मामू वरी छा चए मस्करनि जे घोट में हेॾे खणाए अचो दिमाग़ लो हिते तो बारिश जी भाई लो जो हा हा वाह हां हिते हा हिते उनजो ड्रामो तकरीबन काफ़ी कंप्लीट थियो आहे पानी पियर जंगे साईं ॿुधायो पीर मौज़म थियो बाबा जुमिलो अलाए छा आहे हा दादा सजा हलंदो ॻाल्हाए पहिरियां हा चलो मां तव्हांखे लाकअप करणु न पियो चाहियां शेर अली पर हुन लाइ तव्हां मूंखे मजबूर कयो शेर अली चए थो हिन खां पहिरियां बि तूं जेल कराए चुको ओ आहीं हिते हां हिते करे उहा सज़ा बि मां काटे आयो आहियां ॿीहर बि सज़ा काटे ईंदुसि सजावल थोड़ो पंहिंजे ज़हन ते ज़ोर ॾे 5-6 साल पोइते हलियो वञ यादि कर तो मूंसां धोखो कयो ड्रोह कयो पंहिंजी औताक ते घुराए राग रग जी महफ़िल कराए राति जे पहर में जॾहिं मां पंहिंजे लहसन वारे हथियार सां सुतो पियो हुउसि उहो लहसन वारो हथियार खणाए बग़ैर लहसन वारो हथियार तो रखरायो ऐं मूंखे बदिरायो उन खां मां पोइ जेल हले वियुसि ऐं मूंखे टीप लॻी वई 5 साल पूरी तूं दोस्त नहीं तूं यार नहीं तूं यार मार है सजा हलो कटे जेकर तोखे सज़ा ॾियारणी हुजे हा त मां तो मथां FIR बि दाख़िल कराए सघां पियो भले FIR दाख़िल करा